बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम आवाम जे आवाज़ सां गॾु मां आवां जो मेज़बान सरदार इलाइक़ो। नाज़रीन, प्रोग्राम में अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं सहाफ़ियुनि जे जेको आहे बेदर्दी सां क़तलु कयो पियो वञे, उनजो सिलसिलो अॼु ताईं बि न रुकिजी सघियो आहे। 2 ॾींहं पहिरियां जेको आहे सो तुफ़ैल रिंद खे बेदर्दी सां ॿारनि सां गॾु हो वञी रहियो त हुनखे बेदर्दी सां क़तलु कयो वियो, जंहिंमें जेको आहे सो सदमे में उनजी भाइटी रीना उहा बि फ़ौत थी वई आहे। नाज़रीन, इन सॼे ई मामले ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन खां पहिरियां कुझु सहाफ़ी जेका 5 सालनि दौरान असांजी सिंध में मारिया विया आहिनि, उन्हनि में जेका असांजा सहाफ़ी आहिनि उन्हनि जो अव्हांखे ॿुधाईंदा रहंदासीं। फेबरवरी में 2020 में सहाफ़ी अज़ीज़ मेमुण खे क़तलु कयो वियो। उनखां पोइ मई में 2020 में ज़ुल्फ़कार मौदणी खे क़तलु कयो वियो दादू में। मार्च में 2021 में जेको आहे सालियापट में सहाफ़ी जेको आहे अजय लालवाणी खे बेदर्दी सां क़तलु कयो वियो। वरी जून में 2023 में सहाफ़ी असगर खंड खे क़तलु कयो वियो। अगस्त में सहाफ़ी जान मोहम्मद महर खे क़तलु कयो वियो। उनखां पोइ मई में 2024 में सहाफ़ी नसरुल्ला गडाणी खे क़तलु कयो वियो। ऐं हाणे रिसेंटली जेको आहे सो कराची में सेप्टेंबर वारे महीने में 2025 में जेको आहे सो सीनियर सहाफ़ी ऐं तज़निगार इम्तियाज़ मीर खे बेदर्दी सां टारगेट किलिंग ज़रिए क़तलु कयो वियो। उनखां पोइ 2 ॾींहं पहिरियां जेको वाक़ियो पेश आयो, उन सॼे ई मामले ते असां ॻाल्हाईंदासीं, उन्हनि जे वारसनि सां बि ॻाल्हाईंदासीं ऐं उन खां जेको आहे सो इम्तियाज़ मीर जे वारसनि सां बि ॻाल्हाईंदासीं। असां सां जेको आहे सो स्टूडियो में सीनियर सहाफ़ी असां सां मौजूदु आहिनि। इक़बाल मला साहब जेका PFU जे अॻुवाण बि आहिनि ऐं उन सां गॾोगॾु असां सां मौजूदु आहिनि फरीद लाखो जेका सीनियर सहाफ़ी बि आहिनि ऐं HU जे जा जनरल सेक्रेटरी बि आहिनि। त सभ खां पहिरियां असां जेको मल्हा साहब ॾे हलंदासीं। मल्हा साहब, इहो मामिलो जेको 2 ॾींहं पहिरियां थियो आहे, इन मामले में वरी इहा जेको आहे सो सहाफ़ियुनि खे जेको मारण वारी हिकिड़ो वरी शुरू कयो वियो आहे, जेको पहिरियां बि हलंदड़ आहे, इंसाफ़ न मिली सघियो आहे, हाणे वरी क़तलु कयो आहे। इन ते तव्हां छा चवंदो? ॾिसो, अॼु जॾहिं तव्हां हिन वक़्तु तव्हां सां गॾु असां वेठा आहियूं त कुझु कलाक अॻु असीं रोडनि ते हुयासीं। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट सॼे डिवीज़न में एहतजाज जो सॾु ॾिनो हो ऐं उते असां ॻाल्हायोसीं ऐं हीउ मौक़ुफ़ रखियोसीं त जेकॾहिं सहाफ़ियुनि जी ज़बान बंदी थींदी, हू ॻाल्हाए न सघंदा, लिखी न सघंदा, सोचे न सघंदा, त मजमूई तरह समाज अॻिते वधण जे बजाए पोइते वेंदो। हाणे बुनियादी जेको सुवालु इहो थो पैदा थिए त आख़िर जेकी बि असांजा साथी तव्हां जिन जा नाला वरिता, इन सॼे अरसे में असां सरगर्म सहाफ़त कई ऐं हर उन तॾे ते मौजूदु हुयासीं जिथे असांजा साथी मारिया विया, शहीद कया विया, धरणनि में हुयासीं, हर धरणे में ऐं हर एहतजाज में शरीक थियासीं। असांजो नुक़्ते नज़र ॾाढो चिटो आहे त अदालतूं मौजूदु आहिनि जिथे फ़ैसिला थियनि था ऐं थियणु घुरिजनि। पुलिस मौजूदु आहे, उन ते हिकु वॾी बजेट ख़र्च थिए थी। हिकिड़ो मुकमिल मैकेनिज़म आहे जिथे माण्हूअ खे वञणु घुरिजे। असीं कंहिं बि सूरत में समाज जे अंदरि कंहिं बि फ़र्द खे इहो हक़ु ॾियण जे हक़ में न आहियूं त उहो पाण फ़ैसिला करे ऐं कंहिंखे मारण जो उनखे लाइसेंस नथो ॾेई सघिजे। ऐं हीअ जेके 2 थिया आहिनि, वाक़िया थिया आहिनि, उन खां अॻु में असां जॾहिं शहीद जान मोहम्मद जे तॾे ते वेठा हुआसीं, तहरीक पे हलाईसीं, त उन वक़्तु बि असां इहा ॻाल्हि कई। नसरुल्ला गडाणीअ जे तॾे ते वञी पहुता हुआसीं, उन ई राति पहुता हुआसीं, उते बि इहा ॻाल्हि कई असीं त महिरबानी करे तव्हां कानून जी जेका हुकुमरानी आहे उनखे बहाल कयो। ऐं मूंखे ॾाढो अफ़सोस सां इहा ॻाल्हि चवणी थी पए त जेकॾहिं असांजा जेके साथी शहादतूं माणे चुका आहिनि, जेकॾहिं उन्हनि सां, उन्हनि जे खून सां इंसाफ़ थिए हा त हीअ अमल न थिए हा, छो त ख़राबु हुकुमरानीअ जो ई नतीजो आहे जो माण्हू पंहिंजा फ़ैसिला पाण कनि था। ऐं असांजो हिन सिलसिले में बि साॻियो नुक़्ते नज़र आहे त जेकी बि मुलविस आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो, अदालतुनि में आणियो ऐं उते असीं वञी बीही ऐं इंसाफ़ जे लाइ ॻाल्हाईंदासीं। सही। मला साहब, जेको सिंध जर्नलिस्ट प्रोटेक्शन बि ठहियलु आहे, त उन में उन जे ठहण खां पोइ सहाफ़ियुनि जे क़तलेआम में घटिताई त न, पर वाध आई आहे, इहो छो?
ॾिसो, सिंध जर्नलिस्ट प्रोटेक्शन जो जेको फोरम आहे उन ते जॾहिं बि को इशू थिए थो त उते लाॻापियल जेकी असांजे तनज़ीम जी नुमाइंदगी बि आहे, सहाफ़ियुनि जी नुमाइंदगी बि आहे, ऐं उते ॻाल्हि रखूं था ऐं उते बहस बि थिए थो। पर बुनियादी ॻाल्हि इहा आहे त कानून त मौजूदु आहिनि, फोरम त मौजूदु आहिनि, पर फोरमनि ते या जेका कानून साज़ी थिए थी उन ते जेके अमल कराईंदड़ जेकी कुवतूं या धुरियूं आहिनि उहे जेसि ताईं उन में मुदाख़लत न कंदियूं। ऐं हिकिड़ो नियापो त ॾियणो आहे। हाणे सिंध में थिए छा पियो, उत्तर सिंध में तव्हां ॾिसो, उत्तर सिंध में हर माण्हू पंहिंजा फ़ैसिला पाण करे थो पियो, ऐं पोइ छा थो थिए, बजाए कंहिं अदालती फोरम ते अचण जे बजाए पाण में के चारि जेके आहिनि जेकी पावरफुल जेके माण्हू आहिनि उहे वेहनि था ऐं हिसाब किताब थिए थो, अदा 2 हेॾां जा मुआ 2 हेॾां जा मुआ ऐं ॾंड लॻो ऐं किसो ख़तमु। त जॾहिं इन क़िस्म जो ट्रेंड हलंदो त असांजी सिंध, अव्हांजी सिंध, उन में अॻिते असीं इन खे सिंध जे मुस्तक़बिल खे, सिंध जी मुआशी हालतुनि खे ऐं सिंध जी जेको टॉलरेंस जो जेको हुयो, सहप वारो नियापो हो, उनखे असीं कीअं अॻिते वठी वञी सघूं था। सही सही। फरीद साहब, अवां ॾे ईंदासीं। तव्हां इहो ॿुधाइजो त जेका सहाफ़ी आहे उन्हनि जो क़तलु थिए थो ऐं उन खां पोइ कमीशनूं जोड़ी वञनि थियूं, पर उहे वक़्ती तौर ते आहिनि ऐं उन्हनि जो जेको आहे सो असांखे आउटपुट नज़र नथो अचे। जीअं त सहाफ़ी जो जेको आहे सो नसरुल्लाह जो मसइलो थियो, उन खां पोइ मुआवज़ो ॾिनो थो वञे। छा सहाफ़ियुनि जी क़ीमत सिर्फ़ु मुआवज़ो आहे? ॾिसो, सभ खां पहिरियों तव्हांजी महिरबानी। इहो शहीद जान मोहम्मद महर जो जॾहिं क़तलु थियो, उन में जेका उन्हनि चयो त असां GIT था जोड़ियूं, उन खां पोइ नसरुल्लाह कडाणी, इम्तियाज़ मीर ऐं हाणे असांजो जेको तुफ़ेल रिंद जो वाक़ियो थियो आहे, इन में सिंध हुकूमत ख़ासि करे जेके कमीशनूं ठाहे थी उहे कमु करण लाइ तयारु कोन्हनि। चयो वियो, असां शहीद जान मोहम्मद महर जॾहिं क़तलु थियो त पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट काल ॾिनी कराचीअ में धरणे जी CM हाउस अॻियां। उन में सॼी सिंध बल्कि सॼे मुल्क जा सहाफ़ी शरीक थिया। उन्हनि धरणो हयो ऐं उतां असांखे जेको निगरान हुकूमत हुई उन वक़्तु, उन्हनि असांखे चयो त असां हिकिड़ी कमीशन ठाहियूं था ऐं जेको जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयूं था। पर थियो ईअं त उहो जेको जवाबदार ज़ाहिर जवाबदार हुआ, चयो वियो त पाणी अची वियो आहे कचे में, उनखे असां गिरफ़्तार नथा करे सघूं। बाबा, जॾहिं तव्हांजे मुल्क में एतिरी फोर्सिस आहे, जेकॾहिं तव्हां चओ था त असां इंडिया खां जंग खटे सघूं था, त हीउ जेको कचो आहे जिते सहाफ़ियुनि खे क़तलु करे पोइ जवाबदार कचे में फरार थियो था वञनि, उन्हनि खे गिरफ़्तार करण लाइ तव्हां वटि एतिरी फोर्स न आहे? छा उन्हनि जेके कचे जा धाड़ेल आहिनि उन्हनि खे मारण लाइ तव्हां वटि एतिरी फोर्स न आहे? हीउ रुॻो कमीशन जोड़णु, GIT जोड़णु, इहे रुॻो ॻाल्हियूं आहिनि, को तहफ़ुज़ न पियो मिले। हींअर तुफ़ेल जो जेको क़तलु आहे, तव्हां ॾिसो, हिन वक़्त ताईं का बि पुलिस जी अॻु भरे असांखे नज़र कोन पई अचे। उन सां गॾु उनजी जेका नंढड़ी भाइटी गॾु हुई उहा सदमे में फ़ौत थी। इन खां वधीक कहिड़ो वाक़ियो थी सघे थो? छा असां माना हक़ लिखणु छॾे ॾियूं? हिननि जो मक़सदु ई इहो आहे त सहाफ़ियुनि खे डेॼारियो, क़तलु कयो, जीअं ही चुप कनि, आवाम जो आवाज़ु ॿियनि ताईं न पुॼाइनि। पर असां हिननि खे ॿुधाइणु चाहियूं था त असांजी जेका तनज़ीम आहे, पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट, हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट, सक्खर यूनियन ऑफ जर्नलिस्ट, कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट समेत जेके बि असांजूं सहाफ़ियुनि जूं तनज़ीमूं आहिनि, उहे ज़िया जी आमिरत हुजे, अयूब जी आमिरत हुजे, तॾहिं खां असां विढ़ंदा पिया अचूं। असांजा सहाफ़ी क़तलु पिया थियनि, असांजा जेके अॻुवाण हुया उन्हनि कोड़ा खाधा, जेल सटा, सज़ाऊं भोॻियूं, पर असां कॾहिं बि रुकजण वारा न आहियूं। इज़हार आज़ादीअ लाइ असांजो ई जेको आहे जदोजहद जारी रहंदी, पोइ चाहे असांखे गोली हणो, मारे छॾियो, कुझु बि कयो, पर असांजी जेका जदोजहद आहे उहा जारी रहंदी। सही सही। नाज़रीन, हिते वक़्तु थी वियो आहे हिकु ब्रेक जो। ब्रेक खां पोइ वरी प्रोग्राम खे हितां ई कंदी हूंदा। वेलकम बैक नाज़रीन। इन ई मामले ते असां अॻिते बि ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु मौजूद आहे सीनियर सहाफ़ी ऐं तज़िया निगार एजाज़ सैयद। एजाज़ सैयद, हमें आप बताइएगा, ये सिंध में जो है कत्ल हो रहे हैं सहाफ़ी और जो जर्नलिस्ट को बेरहमी से, बेदर्दी से और बच्चों के सामने मारा जा रहा है, और तुफ़ेल रिंद कल जो उसको 2 दिन पहले मारा गया है, उसके साथ एक बच्ची थी उसको भी मारा गया, आप इस पर क्या कहेंगे? ये बड़ी ही बदकिस्मती है और ये बड़ा ही अफसोसनाक वाकया है, और ये एक
एक वाकया नहीं है, ये सिर्फ एक वाकया नहीं है, ये वाकयात का तसलसल है। और बदकिस्मती से हम देख रहे हैं कि जो ज्यादातर जो जर्नलिस्ट हैं वो सिंध की धरती पे उनको निशाना बनाया जा रहा है, सिंध के अंदर। और ये बड़ी अफसोसनाक वाकया है जिसकी मजम्मत का लफ्ज बहुत मेरे ख्याल में मानी खो गया है कि लफ्ज मजम्मत हम कहते हैं कि जी गवर्नमेंट ने मजम्मत कर दी, जर्नलिस्ट बॉडीज ने मजम्मत कर दी। मजम्मत का लफ्ज मानी खो चुका है। जो बीत रही है सिंध के अंदर हमारे सिंधी भाइयों के साथ या सिंध के अंदर पर्टिकुलरली जो सिंधी जर्नलिस्ट हैं उनके साथ, इसके ऊपर मेरे ख्याल में लोकल लेवल पे भी, पाकिस्तान के लेवल पे भी इसके ऊपर बात उठाने की जरूरत है। और मेरे ख्याल में जो इंटरनेशनल मीडिया ऑर्गेनाइजेशंस हैं उनको भी इसका नोटिस लेना चाहिए, क्योंकि हुकूमतें चाहे वो मरकज हो या वो सूबा हो उसकी सिर्फ नोटिस ही ले रही हैं, जो असल कल्प्रेट्स हैं वो उनको गिरफ्तार नहीं किया जा रहा। सही सही। सैयद साहब मुझे ये बताएंगा कि जो पाकिस्तान में अमूमन सिंध में ये प्रोटेक्शन एक बनाया था, जो है सिंध जर्नलिस्ट प्रोटेक्शन कमीशन बनाया गया था, उसके बाद कत्लेआम में कमी आनी चाहिए थी पर इजाफा आ गया है, इस पे आप क्या कहेंगे, ये क्यों हो रहा है? नहीं, देखिए जब रूल ऑफ लॉ खत्म हो जाता है, जब एक जर्नलिस्ट के ऊपर अटैक हुआ और उसके कल्प्रेट्स जो थे उस हीनियस क्राइम में मुलव्वस लोगों को पकड़ा ही नहीं गया, उनको कैफरे किरदार तक नहीं पहुंचाया गया, तो बाकी लोगों को इस बात की आजादी मिल गई कि वो जर्नलिस्ट को टारगेट करके खुलेआम फिर सकते हैं, उनके खिलाफ कोई कार्रवाई नहीं होगी। तो इसमें मेरे ख्याल में सारी हुकूमतें जिम्मेदार हैं, इसमें सिंध की हुकूमत भी जिम्मेदार है, इसके ऊपर मरकज की हुकूमत वो भी जिम्मेदार है, और तमाम जो अदारे हैं हमारी पुलिस इन पर्टिकुलर वो जिम्मेदार है जिन्होंने कोई कार्रवाई नहीं की। दिखाने के लिए, जिसे कहते हैं ना कि सिर्फ दिखाने के लिए कार्रवाई तो होती है, अमली कार्रवाई नहीं होती। सही सही। एजाज साहब, ये मुल्क में सहाफ़ियों से ये होता रहता है, कत्ल होते रहते हैं, दूसरे सूबों में भी होते हैं, पर वो नेशनल मीडिया पे इश्यूज राइज होते हैं और बड़ी देर तक चलते हैं, पर जब सिंध में सहाफ़ी को कत्लेआम होता है या उनको शहीद किया जाता है तो वो नेशनल मीडिया पे क्यों नहीं इतना वो जोर पकड़ता? मैं थोड़ा सा आपकी इस बात पे इत्तेफाक नहीं करूंगा। मेरे ख्याल में अभी जो हमारे भाई का जो मर्डर हुआ है वो तमाम जो टीवी चैनल्स हैं उनकी हेडलाइन में था, और ये ऐसा नहीं है कि जो मरकजी जो मेन स्ट्रीम मीडिया है उसके ऊपर नहीं दिखाया जाता। सबसे बड़ा चैनल है जियो, उसकी हेडलाइन में था ये वाकया। हाँ, ये बात है कि बाद चैनल्स नहीं दिखाते, ये मेरे ख्याल में हम जर्नलिस्ट बॉडीज की और मीडिया मालकान के की जो तंजीम है उसको इस बात पे नोटिस लेना चाहिए। जो टीवी चैनल्स नहीं दिखाते, ये कम दिखाते हैं, तो मेरे ख्याल में ऑल पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन उसको इस पे नोटिस लेना चाहिए। अगर नहीं दिखाया गया तो मेरे ख्याल में तो दिखाया गया है। मेरे ख्याल में एक जो जर्नलिस्ट का जो कत्ल है, एक सोसाइटी के अहम फर्द का कत्ल होता है, उससे खाली उस जर्नलिस्ट के खानदान को नुकसान नहीं पहुंचता, पूरी सोसाइटी को नुकसान पहुंचता है, पूरे मुल्क को नुकसान पहुंचता है। तो इसके ऊपर तो मेरे ख्याल में कोई तकसीम नहीं होनी चाहिए। सही। एजाज साहब, जैसे कि जर्नलिस्ट जो है आम लोगों का और मजलूमों का आवाज़ भी है, पर यहाँ अमूमन सिंध में ये बनाया गया है, जो है जर्नलिस्ट प्रोटेक्शन कमीशन भी बनाई गई है, उसके बाद जो है कोई भी कानून जो है कोई भी हरकत में नहीं आता, और उसके बाद जर्नलिस्ट जो शहीद होता है उसको 1 करोड़ या 2 करोड़ दे के उसको मुआवजा दिया जाता है, लेकिन उसको उनके कातिल नहीं दिए जाते। ये क्यों होता है यहाँ? नहीं, मैं वही तो अर्ज कर रहा हूँ। देखिए, यही तो अलमिया है कि आपने एक प्रोटेक्शन कमीशन बना दिया है, उसका काम सिर्फ ये रह गया है कि जर्नलिस्ट की फैमिली को पैसे दे दें और उनका मुंह बंद हो जाए। असल बात तो ये है कि रूल ऑफ लॉ करें और रूल ऑफ लॉ इंश्योर करें और कातिलों को पकड़ें। सही सही। शहजाद, आपने टाइम दिया, आपकी बड़ी मेहरबानी। नाज़रीन, हिते वठूं था हिकु ब्रेक खां पोइ वरी वापसि ईंदासीं। वेलकम बैक नाज़रीन इन ही समूरे मामले ते ॻाल्हि खे अॻिते वधाईंदासीं। जेको सहाफ़ियुनि सां जेको
क़त्लेआम जो सिलसिलो जारी आहे ऐं उन सां जेको हले पई नाइंसाफ़ी उन ते असां ॻाल्हाईंदासीं। विच में कुझु ॾींहं पहिरियां सेप्टेंबर में इम्तियाज़ मीर खे बेदर्दी सां क़तलु कयो वियो ऐं उन जो बि अञा ताईं को बि क़ानूनी जेको आहे सो अॻु भरायूं नज़र में न अची सघियूं आहिनि। इन ते जेको आहे सो असां मालूम कंदासीं वधीक। उन जो असां सां भाउ लाइन ते आहे रियाज़ मीर साहब। रियाज़ मीर साहब, असांखे ॿुधाइजो त इम्तियाज़ मीर जो जेको आहे सो क़त्ल जो कारण कहिड़ो आहे ऐं उन ते जेको आहे सो क़ानूनी अॻु भरायूं कहिड़ियूं आयूं आहिनि? कानून जूं त हिन महिल ताईं का बि अहिड़ी मौत न मिली आहे। पहिरें ॾींहं खां वठी असां शिकायतूं इदारनि खे कंदा रहिया आहियूं ऐं 18 खां 20 ॾींहं गुज़रिया आहिनि। FIR खे अञा ताईं का गिरफ़्तारी कोन थी आहे ऐं जंहिं मुल्क जो हमलो थियो आहे, हेॾो वॾो अटैक थियो आहे, हेॾो वॾो सीनियर सहाफ़ी पाकिस्तान लेवल जो पूरी दुनिया में पियो वञे सहाफ़त करे ऐं 3-4 चैनलनि ते कमु थो करे, सिंधी मीडिया, उर्दू मीडिया, उन खां पोइ इंग्लिश मीडिया ते, ऐं उन सां हेॾो वॾो वाक़ियो थी वियो आहे। उन ते सिंध हुकूमत जो रवैयो ऐं जेके कानून नाफ़िज़ करण वारा इदारा आहिनि उन्हनि खां असांखे इहा तकलीफ़ आहे त 18-19 ॾींहं में पुलिस जे तरफ़ां का बि अहिड़ी पेशरफ़्त न थी आहे। कराची खां का पुलिस ॿाहिरि कोन निकिती आहे, का गिरफ़्तारी अमल में कोन आई आहे हिन महिल ताईं ऐं उनजे खून सां सम्झ में ॻाल्हि नथी अचे त हेॾी वॾी उन ते फायरिंग थी। उन खां पोइ हॉस्पिटल में एॾी का ख़ासि सिक्योरिटी जो बंदोबस्तु न रहियो। असांखे अञा ताईं सम्झ में कोन थी अचे जेके ॿाहिरि नंढा वारिस भाइटिया आहियूं उहे सभु हिन महिल थ्रेड में आहिनि। जेके मीर साहब ते हेॾो वॾो अटैक करे सघनि था त उनजा भाइर ऐं जेके भाइटिया आहिनि उहे बि महफ़ूज़ कोन्हनि। पर पुलिस जे तरफ़ां बार बार पुलिस खे फ़ोन करण था, फ़ोन न खणणु ऐं वॾी बदकिस्मती आहे असांजी इहा आहे त DIG ईस्ट जेको लॻल आहे फ़र्क़ लंजार लॻल आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त SSP हैदराबाद जॾहिं हुयो त हीअ ज़्यादतियुनि जे ख़िलाफ़ु हैदराबाद मां बि हितां बदिली थी वियो। हिन महिल बार बार असांखे फ़ोन करण खां पोइ फ़ोन कोन थो खणे। असां वरी बि अपील बार बार डेली असां सिंध में मुज़ाहिरा बि हर जॻह ते थियनि था। डेली असां हर जॻह ते हर प्लेटफॉर्म ते इहा ई इल्तिजा आहे त माण्हू गिरफ़्तार कयो ऐं जेके माण्हू नॉमिनेट आहिनि उहे पंहिंजी हयाती में इम्तियाज़ मीर अस्पताल में SSP तारिक नवाज़ खे नाला ॾिना आहिनि। नॉमिनेट FIR थी आहे। उन नॉमिनेट FIR में उहे माण्हू बि अञा ताईं गिरफ़्तार कोन थिया आहिनि ऐं इन हुनजी का बि मालूमात जेको आहे न पुलिस असां सां तक़रीबन 90% को बि तावन नथी करे। 10% जॾहिं असां पाण फ़ोन कयूं था, पाण पहुचूं था किथे त पोइ हुननि जो राब्तो थिए थो, न त फ़ोन करे के असां खां पुछा बि न कया त छा थियो ऐं मामला केतिरी हद ताईं अॻिते वधिया आहिनि ऐं कानून कहिड़ो कहिड़ो कमु कयो आहे, कहिड़ियूं गिरफ़्तारियूं थियूं आहिनि। ऐं हालांकि जॾहिं ही हमलो थियो आहे, जंहिं जॻह ते हमलो थियो आहे उते सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां CCTV कैमराऊं लॻल आहिनि ऐं बिज़ी रोड आहे। उन रोड ते 400 खां 500 माण्हू एनी आहे उते मौजूदु हूंदा आहिनि। उन में मुख़्तलिफ़ दुकानूं आहिनि, बैंकूं आहिनि, उन्हनि में बि CCTV कैमरा लॻल आहिनि। वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे त न असांखे को फुटेज ॾेखारीनि था, न का गिरफ़्तारी हिन महिल ताईं पुलिस जे तरफ़ां शो कई वई आहे, न को सिंध हुकूमत को अहिड़ो एक्शन वरितो आहे। वज़ीर आला सिंध या बिलावल भुट्टो ज़रदारी नोटिसिस त वठनि था पर उन ते अमल कोन थो थिए। असांजे भाउ शहीद थियण खां पोइ वरी तव्हां ॾिसंदो त 8-10 ॾींहंनि खां पोइ वरी ॿियो वाक़ियो थियो आहे, ॿियो साहब बि शहीद थियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। मीर साहब, मूंखे इहो ॿुधाइजो त तव्हां इहो चओ पिया त माण्हू बि नॉमिनेट आहिनि, पर तव्हां मूंखे इहो ॿुधाइजो त हीउ जेको सहाफ़ी जो क़त्ल थियो आहे इन में जेको आहे उनखे पहिरियां के थ्रेट्स ईंदा हुआ या उहे थ्रेट्स किथां ईंदा या हे कंहिं निजी मामले ते क़त्ल थियो? असल में हिनखे ॿिए पासे खां किथां बि थ्रेड कोन हुया। असांजो ज़ाती ज़मीन ते कुझु 15 खां 18 साल पहिरीं खां मसइलो हलंदड़ असांजे वालिद साहिब खां वठी उन ते मुख़्तलिफ़ थ्रेड हिकिड़ी क़ौम खां हिकिड़े ई घराणे खां हुया जंहिंजा नाला साहब पाण नॉमिनेट कया आहिनि। ॿियो को अहिड़ो थ्रेड या का अहिड़ी धमकी असांखे कॾहिं न को मिली, न को इम्तियाज़ मीर जे पंहिंजे टाइम में न को हुनखे कॾहिं धमकी का अहिड़ी मिली। ऐं जॾहिं अस्पताल में हो त इम्तियाज़ मीर DIG खे SSP खे पाण ॿुधायो त बाबा मूंखे ॿियो को थ्रेड न आहे, मूंखे इन्हनि खां ई ख़तरो हुयो जंहिंजे लाइ मां मुसलसल 15-12 साल खां वठी हर इदारे खे, हर MP MLA, हर मिनिस्टर जा दरवाज़ा खड़काईंदो रहियो त असांजी ज़मीन जो मसइलो आहे, बराए महिरबानी असांखे ज़मीन वठी ॾियो। 2023 में बि इम्तियाज़ मीर जी गाॾी ते इन पार्टी हमलो करायो हो जंहिंमें साहब पाण गाॾी में मौजूदु न हो, साहब इदारे ते हुयो। उहा FIR बि मलीर में थी, उनजो फ़ैसिलो थियो लिखत थी, पर उहो सिर्फ़ु फ़ैसिलो ई रहियो, उन ते अमल को बि न थियो।
असांखे उहा ज़मीन कोन मिली। इहो ई तकरार असांजो हलंदो ॿियो को थ्रेड साहब गिनो, पर जंहिं नोयत जो हेॾो वॾो हमलो थियो आहे, हेॾो वॾो सहाफ़ी शहीद थियो आहे, इदारा छो उन ते ख़ामोश आहिनि, छो नथा ज़ाहिर करनि? जेके बि हक़ाइक़ आहिनि असांखे उनजे खून सां इंसाफ़ खपे। असां वरी अपील कंदासीं हुकूमत खे, आर्मी चीफ खे, वज़ीर आला वज़ीर आज़म खे, त असांजे भाउ जो खून, उनजा कातिल गिरफ़्तार बि कया वञनि, उनजा हक़ाइक़ जेके आहिनि उहे सॼी दुनिया जे साम्हूं आंदा वञनि, ज़ाहिर कयो वञे। सही सही मीर साहब, अवांजी वॾी महिरबानी, अवां मेरान टीवी खे टाइम ॾिनो। मल्ला साहब, ओवर टू यू। ही मीर साहब वारी अवां ॻाल्हि ॿुधी, ऐं उन खां पोइ जान मोहम्मद या उन खां पोइ जेको हाणे नसरुल्लाह गॾाणी खां पोइ हाणे जेको वरी ही क़तल थियो, हिन में इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं अची थियूं वञनि या वीडियो ॾेई था छॾनि त ही जेको आहे वाक़ियो असां कयो आहे, ही क़तल आम असां कयो आहे, त इन ते अवां छा चवंदो? छा जो वीडियो बि वायरल थियनि था उहे? ॾिसो, हिकिड़ो त वीडियो बाबति जेको सोशल मीडिया ते जेका वीडियो वायरल थिए थी उन जी तस्दीक हुजणु बाक़ी रहंदी आहे, ऐं उन में ॿ रवैया थियनि था। हिकिड़ो त असीं जॾहिं सोशल मीडिया खे मॉनिटर कयूं था त इहा ॻाल्हि ज़हन में रखूं था त इहा जेका सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी आहे उहा रखी कंहिं आहे, पर तंहिं हूंदे बि उन वीडियो जो जेका वायरल थिए थी अहिड़नि केसनि में उन्हनि खे पुलिस, जॉइंट पुलिस जेका JIT आहे उहा उनखे ॿुधे, उनजो मुशाहिदो करे ऐं उनजी तस्दीक थिए। ही जेका ॻाल्हि इम्तियाज़ मीर जे भाउ चई आहे, ऐं सिंध हुकूमत खे उनजा जेके ख़ासि तौर ते सिंध जो वॾो वज़ीर आहे उनखे गुज़ारिश कबी, असीं गुज़ारिश ई करे सघूं था। असां सहाफ़ी आहियूं, असां कलम ऐं कैमरा जे ज़रिए ई ॻाल्हाए सघूं था त जेकी बि हुननि जा जूं रिज़र्वेशन्स आहिनि, जेके तहफ़्ज़ात आहिनि, उन्हनि खे ॿुधो वञे ऐं वारसनि खे घुराए ऐं ॿुधायो वञे त हिन केस में कहिड़ी पेशरफ़ थी आहे। ॾिसो, आम तौर ते चयो वेंदो आहे त तव्हीं धरणा हणो था, तव्हीं मुज़ाहरो कयो था, तव्हीं मार्च कयो था। जॾहिं जान मोहम्मद शहीद जे सिलसिले में तहरीक हली हुई त असां सॼी सिंध में धरणा हया हुआसीं ऐं असांखे मार्च करिणो पियो CM हाउस जे साम्हूं। हिननि ॿिनि केसनि में बि बार बार असीं इहो चवंदा रहिया आहियूं, असांजी तंज़ीम PFG जा ज़िम्मेवार साथी असीं चवंदा रहिया आहियूं त असीं कलम ऐं कैमरा खणंदड़ जेके माण्हू आहियूं उहे इंसानी हक़नि जे चार्टर ते यकीन रखूं था, ऐं असीं इंतिहाई मजबूरीअ वारी हालति में पंहिंजूं ऑफिसूं छॾे रोडनि ते अचूं था। जॾहिं असीं ॾिसूं था त इंसाफ़ नथो थिए तॾहिं असीं धरणा हणूं था। उन खां अॻु जो असीं अचे रोडनि ते बीहूं, उन खां अॻु जो सिंध जी सिविल सोसाइटी, सिंध जा सहाफ़ी अची करे मुज़ाहरो कनि, ऐं पोइ तव्हांजो को डेलीगेशन अचे। बहितर त इहो आहे त जॾहिं वाक़ियो थिए तॾहिं फौरी तौर ते हुनखे रिस्पॉन्स करणु। सही सही, बिल्कुलु। लाखो साहब, मूंखे इहो ॿुधाइजो त जेका असांजो सहाफ़ी को सिंध में क़तल थिए थो त उन में सिंधी मीडिया हुनखे भरपूर जेको आहे सो राइज़ करे थी इशू खे, पर जेको नेशनल मीडिया जी असां ॻाल्हि कयूं त नेशनल मीडिया ते इहो इशू एतिरो सरगर्म नथो रहे, इन जो छा रीज़न आहे? ॾिसो, नेशनल मीडिया जी ॻाल्हि कई वञे त जेके सहाफ़ी असांजा शहीद जान मोहम्मद क़तल थियो या जेको इम्तियाज़ मीर थियो या हींअर तुफ़ैल जो वाक़ियो आहे, उहो काफ़ी हद ताईं रिपोर्ट थिए थो। बाक़ी रही ॻाल्हि, जेके चैनल रिपोर्ट नथा कनि उन्हनि चैनलनि ते ख़ुदि सेंसरशिप लागू कई वई आहे। हिकिड़ा इदारा आहिनि जेके चाहिनि था त जेके सहाफ़ी क़तल थियनि था। जी लाखो साहब, इतां ई शुरू कंदासीं, तव्हांखे इंटरप्ट थो कयां। असां SSP अनवर खेतरान मीरपुर मातले लाइन ते आहे, असां हुन खां पुछंदासीं। SSP साहब, मूंखे इहो ॿुधाइजो त हीउ जेको क़तल थियो आहे तुफ़ैल जो, उन में अवां जेको आहे सो कहिड़ियूं अवां वटि अॻिभरायूं आहिनि या अवां उनजो कहिड़ी जेको आहे जांच साम्हूं आंदी आहे? जी, जैसे कि आपके इल्म में है, कल सुबह ये अफसोसनाक वाक़या पेश आया था जिसमें उनके साथ जो उनके फैमिली मेंबर जा रहे थे, बच्चों को स्कूल छोड़ने जा रहे थे, उनकी भी इसी सदमे की वजह से डेथ हो गई। हम फौरी तौर पे इसकी हमने कार्रवाई स्टार्ट की क्योंकि हमें इनकी बैकग्राउंड दुश्मनी का अंदाजा था जो इनके अपने गांव में चल रही थी। उसमें ऑलरेडी 2 लोग मर चुके थे इससे पहले, और तकरीबन एक पार्टी की तरफ से 10 और दूसरी तरफ से कम से कम 3 FIR दर्ज हुई, तो 13 के करीब 2021 से अब तक FIR दर्ज हुई थी। तो हमने फौरी तौर पे 2 बंदे कर दिए जिसमें इन्वॉल्व थे, और इनके जो फिर बाकी रिलेटिव थे उनके साथ हम रात भी कोशिश में लगे रहे। हमने रिंग में रखान भी अप्रोच किया, एक हमें लोकेशन वहाँ पता लगी थी,
और आज सुबह भी हमने थ्रू आउट इस पे कार्रवाई रखी है। हमारे हमने स्पेशल टीम भी कॉन्स्टिट्यूट की है। आईजी साहब भी इसमें जाती इंटरेस्ट ले रहे हैं, सीएम साहब, हमारे होम मिनिस्टर साहब, तो उन्होंने की वाज़ेह डायरेक्शंस है कि इसको 100% आप लोगों ने बंदे अरेस्ट करने और मतलब की अंजाम तक पहुंचाने हैं। सही। अनवर साहब, इसमें कोई गिरफ्तारी अमल में नहीं आ सकी अभी तक, और ये भी बताइएगा ये जो मामला है ज़ाती दुश्मनी पे है, क्योंकि वीडियो भी आए हैं, तो आप इस पे आपकी तहकीक में क्या सामने आया है? जी बिल्कुल, इनिशियली इस पे हमने कोई मौक़िफ़ कायम नहीं किया था डेथ की रीजन पे, लेकिन चूंकि वो संजय ने सब वीडियो अपलोड कर दी और जिनसे इनकी दुश्मनी चल रही, इनकी अपनी हैदरानी है और इसमें इनकी पहले भी इश्यूज चलते रहे। मेरे ख्याल में तो इलाके की किसी बड़े शख्स ने इसमें इंटरवीन करके इसको हल करने की कोशिश नहीं की, क्योंकि इनकी लड़ाई तो एक प्लॉट से स्टार्ट हुई थी। उसमें लड़ाइयाँ हुई 2021 में, 22 में, फिर लड़ाई के दौरान ही मर्डर की इंटेंशन नहीं थी, लेकिन ये तुफैल की फैमिली की तरफ से जो अगली फैमिली का बंदा इंजर्ड हुआ तो उसकी डेथ हो गई। इनकी तरफ से जख्मी था, इनकी तरफ से इक़दाम कत्ल की एफआईआर दर्ज हुई थी। उस मौके पे भी ये चांसेस थे, अगर ये चंद लोग बैठते मेरे ख्याल में इनका पेशअप करा सकते थे, लेकिन नहीं हो सका। उसके बाद भी चूंकि एक गांव में थे, आमना सामना होता रहता था, तो आप बाकी भी इनके एफआईआर देखेंगे या इनके इश्यूज देखेंगे तो कहते थे कि जी हमें थ्रेट करें। दोनों पार्टियां कहती थी दूसरी पार्टी के बारे में कि हमारे बच्चों को स्कूल जाने से रोक रहे हैं, और इश्यूज बढ़ रहे थे इनके। लेकिन उसमें गिरफ्तारियां भी तमाम न हुई। अगर आप तमाम केसेस देखें, दोनों पार्टीज के बंदे 302 में भी अंदर है, मर्डर के केस में भी, और वो भी एक अफसोसनाक पहलू है इस सारे अमल का कि बजाय एक लड़ाई जिसको सॉल्व किया जा सकता था, उसमें आप देखें दर्जन से ज्यादा पर्चे हो गए और बंदे भी दोनों पार्टियों के जेल में। तुफैल खुद भी चालान हुआ था, बाद में इसकी बेल हुई। इसका भाई एब्सकॉन्डर है मर्डर के केस में। तो मेरे ख्याल में इसको एक जो हमारा यहाँ पे एक माशरे में अदम बर्दाश्त का रवैया बन चुका है और उसकी वजह से मर्डर भी बढ़े, लड़ाइयाँ बढ़ी हैं। मेरे ख्याल में इसके इस जो शहादत है इसके उस पहलू को भी देखना चाहिए कि जो लोग इनको सपोर्ट कर रहे थे उनकी सपोर्ट बजाय से कि थाने जाके बार बार एफआईआर कटवाते या बंदे दोनों साइड के अरेस्ट कराते, इससे बेहतर था अगर तमाम लोग मिलके इनके पास जाते, मेड़ लेके दोनों पार्टियों के पास दूर कराते तो मेरे ख्याल में बहुत बेहतर होता। जी अनवर साहब, पर ऐसा होता रहता है। पहले भी जो है जान मोहम्मद महर का जब कत्ल हुआ उसके बाद फौरन बाद एक वीडियो आ गई, अब कत्ल हुआ है उसके फौरन बाद एक वीडियो आ जाती है। तो इस पे जो वीडियो आना है, हमें जो है ये लगता है कि ये जो केस बनता है या इनके ऊपर कार्रवाई चलती है, ये उनको बंद कराना चाहते हैं, उनको जो है रोकना चाहते हैं। आपका जो है क्या है इस पे, जो आप क्या कहना चाहते हैं? केस महदूद हो जाता है क्योंकि जी उसमें जी मुझे जो रीजन थे मैं समझ आई है एडमिट करने की, ये है कि वाकई अगर किसी जगह पे दो बंदों ने भी कत्ल किया हो तो ये एक बहुत ही अफसोसनाक पहलू है कि मुद्दई पार्टी हालांकि उनका कत्ल हुआ होता है वो फिर भी आके झूठ बोलते हैं कि जी 13 बंदों ने मारा, 15 ने मारा, और अगली फैमिली के पढ़े लिखे लोग और वो लोग जो अच्छे हों, यानी जिनका कोई ताल्लुक भी ना हो किसी एफआईआर से। पिछले दिनों एक सुंदरानी मेरे पास सामान सुंदरानी में उस बेचारे पे एफआईआर हुई थी, उसके बच्चे पाकिस्तान से बेचारा टीचर अकेला यहाँ रह रहे हैं। अब बंदा इनको कहे कि यार आप बेगुनाह लोगों को नॉमिनेट करते हैं, तो ये जितने आप पर्चे देखें अगर जो इस केस में भी हुए 2021 से अब तक आप चेक कर लें, आपको 25-30 से ज्यादा नाम मिलेंगे। हालांकि शायद हर केस में लड़ने वाले 2-2, 3-3 बंदे थे। तो ये जो फिल्म में कल्चर है एडमिट करने का गिल्ट, वो वजह यही है कि बाद वक्त वाकई 2 बंदे आते हैं मर्डर करने के लिए, 2 या 3, लेकिन एफआईआर हम 12 बंदों पे कटवा देते हैं, 15 पे कटवा देते हैं, और फिर ये भी यहाँ पे कल्चर नहीं कि जी बेगुनाह को आप बेगुनाह कर दें फौरी तौर पे और उसको कुछ ना कहें, और उसको भी जेल भेज देते हैं, 2-2 साल वो जेल में रहते हैं। तो ये एक वजह है, सिर्फ इस केस में नहीं, जान मोहम्मद साहब के केस में या कोई और आप केस खा लें फॉर दैट रीजन यहाँ जो दुश्मनी के चल रहे हैं, तो उसमें लोग एडमिट इसलिए करते हैं कि वो वादे पैगाम दे रहे होते हैं कि जी हम 2, 3 या 4 बंदे हैं, इसके अलावा बेगुनाह बंदों को इन्वॉल्व ना किया जाए इसमें। जी एसएसपी साहब, आपकी बड़ी मेहरबानी, आपने मेरान टीवी को टाइम दिया। लाख साहब और टू यू, आप कंटिन्यू कजो तव्हां मूंखे इहो ॿुधाइजो त इहो मीडिया जे हवाले सां मां पुछां पियो त छो इहो तव्हांखे ॿुधायां पियो त केतिरी हद ताईं असांखे कवरेज मिले पई न, पर हे असांजो जेके सहाफ़ी क़त्ल थियनि पिया उन्हनि खे त कवरेज मिलंदी आहे, पर जेके चैनल अहिड़ी कवरेज नथा ॾियनि उन्हनि ते ख़ुदि सेंसर लॻियल आहे। तव्हां ॾिठो हूंदो त हुकूमत तरफ़ां कई हथकंडियूं कयूं वयूं त मीडिया ते सेंसरशिप हणो, इदारे आज़ादीअ खे रोकियो। पेका आर्डिनेंस जेको तव्हां जंहिंजे लाइ असां वॾी जदोजहद कईसीं, पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट
उन ऐं हैदराबाद यूनिवर्सिटी जेके बि सहाफ़ियुनि जूं तंज़ीमूं हुयूं उन जे ख़िलाफ़ु असां सॼी सिंध में एतिजाज कया, सॼे मुल्क में एतिजाज कया। इवन इहो जेको ऑर्डिनेंस खां पहिरियों ॿियो ऑर्डिनेंस हो उन जे ख़िलाफ़ु असांजो जेको PFU जे तरफ़ां पार्लियामेंट हाउस अॻियां धरणो हंयो वियो ऐं उते पुलिस जा ताला पहुता, पर असांजी उहा जदोजहद जारी रही। मुंहिंजो चवणु आहे त जेकॾहिं जेके चैनल असांखे कवरेज नथा ॾियनि, सुभाणे उन्हनि सां वाक़ियो थी सघे थो जेके ॼाणी वाणी नथा ॾियनि, पर मुंहिंजे ख़्याल में इहो न आहे त केरु ॼाणी वाणी न ॾे ऐं असांखे कवरेज मिले पई ऐं केतिरे हद ताईं मिले पई। सही, बिल्कुलु। मल्ला साहिबु मूंखे इहो ॿुधाइजो, तव्हां हिन महिल ॻाल्हियूं ॿुधियूं SSP जूं, उनखां असां इहो वीडियो बाबति बि उन सां ॻाल्हि ॿोल कईसीं। अवां इन वीडियो बाबति छा चवंदो? ॾिसो, आउं 1992 खां जर्नलिज़म में आहियां ऐं ही 2025 पियो थो हले। इन सॼे अरसे में असां पंहिंजनि साथियुनि जा पंहिंजूं जनाज़ा खयां आहिनि। हर दफ़े जेका इहो नैरेटिव अचे थो त भई ज़ाती जहिड़ो हुयो ऐं उनखां पोइ रिएक्शन आयो, पोइ वरी गिरफ़्तारियूं थियूं, पोइ हीउ थियो, पोइ हू थियो ऐं पोइ क़तलु थी वियो। हर केस में असां इहो चवंदा आया आहियूं त भई सिंध जेकी आहे, सिंध में प्रोफेसर क़तलु थी विया, राइटर्स क़तलु थी विया, वकील क़तलु थी विया, वॾा वॾा सहाफ़ी क़तलु थी विया ऐं स्टेटमेंट आई त धुरनि में तकरार हो। असां फ़क़ति हीअ गुज़ारिश कयूं था त कानून खे पंहिंजो रस्तो वठणु घुरिजे, कानून जी हुकुमरानी हुजणु घुरिजे, सुठी हुकुमरानी हुजणु घुरिजे ऐं गुड गवर्नेंस हुजे। ऐं ईअं न हुजे त जेको ॾाढो माण्हू आहे उहो उनजे लाइ कानून आयो लताड़े टोड़े उन ॼार खे हलियो वञे ऐं जेको मिसकीन माण्हू आहे उहो फाथो पियो हुजे। हीउ जेको केस आहे, जीअं असां चयो त इन्हनि अज़ीज़ असांजे साथीअ जे केस खां वठी शहीद जान मोहम्मद जे केस ताईं ऐं उनखां पोइ हीअ असांजा जेके ॿ साथी थिया आहिनि, शहीद थिया आहिनि, असांजो फ़क़ति हिकिड़ो सादो मुतालबो आहे, जंहिं क़तलु कयो आहे इंसाफ़ कयो, इन्वेस्टिगेशन कयो, फेयर इन्वेस्टिगेशन कयो, गिरफ़्तार कयो ऐं कोर्ट में पेश कयो ऐं पोइ कोर्ट में फ़ैसिलो थिए त केरु सही आहे, केरु ग़लति आहे, इल्ज़ाम कूड़ो आहे या न। असीं कंहिं बि सूरत में कानून जी हुकुमरानी जी जेका रिट आहे उहा कंहिं हिकिड़े फ़र्द या ॿिनि फ़र्दनि या टिनि ताक़तवर जेके माण्हू उनजे हवाले न करण जे हक़ में हुयासीं, न आहियूं। असांजो साथी, असांजा ॿ साथी जेके आहिनि उन्हनि जा जनाज़ा खयां विया आहिनि। हाणे इहा ज़िमेवारी सिंध हुकूमत जी थिए थी, वफ़ाक़ जी थिए थी ऐं उन सां गॾु जेके पुलिस ऑफिसर्स आहिनि उन्हनि जी थिए थी त असांखे रस्तो कढी ॾियनि। सही सही। इक़बाल साहिबु मूंखे इहो ॿुधाइजो त जेको जर्नलिस्ट आहे ऐं जर्नलिस्ट जूं काफ़ी तंज़ीमूं ठहियल आहिनि, अव्हां बि अॻुवान आहियो इन तंज़ीमुनि जा, पोइ जेको प्रोटेक्शन जेकी सहाफ़ियुनि जो तहफ़ुज़ वारी तंज़ीम ठहियल आहे त इन सां या वरी तंज़ीमुनि सां कीअं सहाफ़ी खे असां महफ़ूज़ करे सघंदासीं? छा जो ईंदड़ वक़्त में बि असांखे ख़बर न आहे त कहिड़ो सहाफ़ी महफ़ूज़ आहे कहिड़ो न आहे, इन ते थोरो तव्हां लास्ट में ॿुधाइजो। जीअं मूं चयो त जॾहिं असां जर्नलिज़म जॉइन कयो हुआसीं त असां सोचे सम्झी आया हुआसीं, हादसाती तरह न आया आहियूं त बसि वञी सहाफ़त करणी आहे, कलम खणणो आहे, लिखणो आहे। असां पंहिंजा ॿ जेके जनरेशन्स जेके आहिनि असांजे आलो गुज़रिया आहिनि ऐं अलाए केतिरा वॾा वज़ीर आहिनि जिन खे असां रिपोर्ट कयो आहे ऐं उन्हनि जूं वज़ारतूं बि वेंदे ॾिठियूं आहिनि। हिते जेकी बुनियादी ॻाल्हि आहे त सहाफ़ी, कलमकार ऐं जेको इंसानियत जे पासे आहे, जेको सच जे पासे आहे, उहो थ्रेट हेठि आहे। ऐं इहा का लिकियल त ॻाल्हि कान्हे त असांजो जेको हिन रीजन में या सॼी दुनिया में सहाफ़ी जेके रिपोर्ट्स आहिनि त अहिड़े उन में अचे थो ज़ोन में जिथे सहाफ़ियुनि जो कलम ऐं कैमरा महफ़ूज़ न आहे। हिन केस में रुॻो आउं फ़क़ति हीअ जेके ॿ केस थिया आहिनि, वरी आउं सिंध हुकूमत खे मुखातिब थी खेनि यादि ॾियारियां थो त असांजो कमु धरणा हणणु न, लिखणु आहे, ॻाल्हाइणु आहे, प्रोग्राम करणा आहिनि, टॉक शोज़ करणा आहिनि। असीं एतिजाज कयूं त सॼी सिंध न, पाकिस्तान न, सॼी दुनिया में हिकिड़ो सुवालु अचे थो त आख़िर सहाफ़ी निशाने हेठि छो आहिनि। इहो सुवालु आहे, उन्हनि जा पेरा कानून खे खणणु घुरिजनि,
जेके लाॻापियल डिपार्टमेंट्स आहिनि उन्हनि खे उहो रस्तो वठणु घुरिजे। बिल्कुलु सही। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पूरो थी वियो आहे। वेंदे वेंदे इन ई साईं अहिड़ी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। आख़िर छो सहाफ़ी हिते गैर महफ़ूज़ आहिनि? अमूमन सिंध में एतिरा केसिस थी विया आहिनि, पोयनि 5 सालनि में 7 सहाफ़ियुनि खे शहीद कयो वियो आहे। इन सॼे जेको आहे सो मामले खे अगरि गहराई सां ॾिसिजे त इन सॼे मामले में गवर्नमेंट जी हिकिड़ी वॾी गफ़लत आहे, जंहिंमें उन्हनि कमीशन्स त ठाहियूं आहिनि पर उहे कमीशन्स कमु न करे रहियूं आहिनि, सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ फराहम न करे रहियूं आहिनि। कई अहिड़ा मामलात आहिनि, कई अहिड़ा रीज़न्स आहिनि जंहिंखे जेको आहे सो कूड़ या सच करे अॻियां ॾियारे सहाफ़ियुनि खे क़तल कयो थो वञे। उहे सहाफ़ी जेका मज़लूम ग़रीब जो आवाज़ आहिनि, जेका आला आवान ते पहुचाईंदा, उन खां पोइ उहे सहाफ़ी जेका ज़ालिम सरदार तोड़े जागीरदार सां मुआदो अटकाए ग़रीब जो जेको आहे सो हक़ वठण में ग़रीब जी मदद करनि था, उन्हनि सहाफ़ियुनि खे पास्ट में ॾिसिजे त क़तल कयो वियो आहे। हाणे बि उहो सिलसिलो वधंदो पियो वञे रुकण जे बजाए। त इन सॼे मामले ते असां सभिनी जी इहा अपील आहे गवर्नमेंट खां त उहे जेको आहे तहरीक वठनि ऐं एक्शन वठनि ऐं कानून लागू कंदड़ इदारा जेका मुसलसल जेको आहे सो कूड़ियूं JITयूं तोड़े रिपोर्टूं पेश करनि था, उन्हनि खे घुरिजे त जेको आहे सो सचियूं हक़ीक़तूं ऐं उन जेका सहाफ़ियुनि खे क़तल कयो वञे थो उन्हनि जे जेको आहे सो कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। नाज़रीन, वरी हिकिड़े ॿिए मौज़ू सां गॾु अव्हां सां गॾु हूंदासीं। हिन वक़्तु अव्हां खां वठूं था इजाज़त।